मुसलमानन जा इबादत रोजा कबूल फरमाए। खुदा ताला हुजूर पाक के सदके में अता मुसलमानन जा हर हो गुनाह बख्शे, जंहिंजे करे अता मुसलमानन जी दुआऊं कबूल नथियूं थियनि। खुदा ताला तव्हांखे हर हिकु मुसलमान खे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-अमान में रखे, हर तकलीफ़, हर आज़माइश, ॾुखे वक़्त खां पनाह में रखे। अॼु पाकिस्तान तकलीफ़ मां पियो गुज़रे। खुदा ताला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके में, पैगंबर पाक के सदके में पाकिस्तान के ने तकलीफ़ मां कढे। छो जे अॼु जो मां ॾिसां पियो जो माण्हू ईद ते गमी खुशी में पाड़े वारनि जी, ग़रीबनि जी मदद करण जे लाइ अॻिते वधंदा, अॼु हो पाण ख़ामोश थी करे घर वेही रहिया आहिनि ऐं कहिड़ी मदद जे इंतज़ार में। खुदा ताला हे ॾुखियो वक़्तु असां सभिनी ऐं मुसलमाननि सां इहो ॾुखियो वक़्तु लाइ हुजूर पाक जे सदके में मां जमायत खे, वास्तेदारनि खे, दोस्तनि खे हमेशह चवंदो रहियो बाबा तयारी कयो, महांगाई अचे पई, उन ताईं माण्हू खिलंदा जो तूं ग़लति ॻाल्हियूं थो करे। अॼु जो मूंखे खिलंदा पाण ॾिसनि महांगाई किथे आहे। हर हिकु माण्हू परेशान आहे महांगाई जे करे। खुदा जे ॾुखियो वक़्तु हुजूर पाक जे सदके में असां सां लाहे। मां जमायत खे, वास्तेदारनि खे हमेशह चवंदो आहियां जो तव्हां जेतिरो थी सघे माल धारियो, जंहिंमें गऊं आहे, बकरी आहे। छो जो अॼु तव्हां ॾिसो मौसम सॼो बदिलजी वियो आहे, ख़बर नथी पए कॾहिं बि बारिश थिए, कॾहिं था तूफ़ान लॻनि। मौसम जे करे सॼो असांजी पोखनि ते, फसलनि ते वॾो इन जो असरु पियो आहे। ठीकु आहे, जंहिंखे 2 एकड़ आहिनि, 5 एकड़ आहिनि, ठीकु आहे, उहो पंहिंजी ज़मीन खे कमाए, लेकिन घटि में माल बि रखे जो ॾुखे वक़्त में ज़रूरत पए त कुझु भाॼी या बकरी विकिणी पंहिंजे घर जो ख़र्चो हलाए सघे। ऐं जेतिरो थी सघे तव्हां पाड़े में घर जे साम्हूं वण लॻाइण जी कोशिशि कयो, छो जो केले खाते वारनि जा त वण थी विया आहिनि ख़तमु, ऐं इन जे करे इहो सॼो मौसम बदिलजी वियो आहे। जेतिरो थी सघे वण लॻायो, त उन वणनि जे करे असांखे वॾो फ़ाइदो थींदो। पंहिंजे ॿारनि जी पढ़ाई ते महिरबानी करे तमामु तवजो ॾियो, छो जो पढ़ाई हूंदी अॻिते वधी सघंदा। ॿारनि जी सोबत ते तमामु ध्यानु रखो। इंशाअल्लाह ताला खुदा ताला असां सभिनी जी, मुसलमाननि जी हुजूर पाक जे सदके में मदद फरमाईंदो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाह शरीफ़, दुरूद शरीफ़ इन जो विर्द कयो। तव्हां अगर दुरूद शरीफ पढ़ो था, तव्हां सब फरिश्ता जी दुरूद शरीफ था पढ़ो। इन दुनिया में आखिरत में इहो ई तव्हांजी कमी।
हर नमाज में पाकिस्तान के लाए, पाकिस्तान की फौज के लाए दुआ घुरो। खुदा ताला असां सभिनी खे हर आफत सां, हर मर्ज़ सां, हर तकलीफ़ सां पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। बिस्मिल्लाह।